रहमते रमजान, रहमते रमजान, रहमते रमजान। महबूब मोहम्मद मोर कणतामा सदके अम्मा आयशा सिद्दीका जी सुई लहण तमा सदके अम्मा आयशा सिद्दीका जी सुई लहण तमा सदके जह दिल सा कई त्यारी सोने शहर मदीने जी जह दिल सा कई त्यारी सोने शहर मदीने जी सोनो उनखे घुराई दो सोने जे सदन तमा सदके महबूब मोहम्मद जे मोर कण तामा सदके अम्मा आयशा सिद्दीका जी सोई लहण तमा सदके मुझे मीर मोहम्मद जो सोनो शहर निरालो मुझे मीर मोहम्मद जो सोनो शहर निरालो जह ज़ियारत कई आहे ते ज़ियारत करण तमा सदके महबूब मोहम्मद जे मोर कण तामा सदके अम्मा आयशा सिद्दीका जी सोई लहण तमा सदके मुझे मिठड़े मोहम्मद जा जिबरील भी पैर चुम्या मुझे मिठड़े मोहम्मद जा जिबरील भी पैर चुम्या चांडो बख्शल चे जिबरी लजे चुमण तमा सदके महबूब मोहम्मद जे मोर कण तामा सदके अम्मा आयशा सिद्दीका जी सोई लहण तमा सदके अम्मा आयशा सिद्दीका जी सोई लहण तमा सदके। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। आऊं अवां जो पंहिंजो मेज़बान इम्तियाज़ लगारी अवां सभिनी जी ख़िदमत में हाज़िर आहियां। दोस्तों, इन उम्मीद सां त जिते बि हूंदो ख़ुशि हूंदो ऐं रोज़ा अवां जा ॾाढा ज़बरदस्त तरीक़े सां जारी सारी हूंदा। अॼु अवां मूंखे ॾिसी करे थोरो परेशान थिया हूंदा त होस्ट हिन सीट ते ॿी वेठल हूंदी आहे पर अॼु कब्ज़ो कंहिं ॿिए जो ॾिसो था। सो इन जो सबबु इहो आहे त कुझु मसरूफ़ियात ऐं ज़रूरी कमनि सबबु सबा साहिबा अॼु अची कोन सघियूं आहिनि। इन करे आऊं उन्हनि जी सीट ते उन्हनि जी जॻह ते हिकु ॾींहं जे लाइ ज़िमेदारियूं निभाए रहियो आहियां। दोस्तों, पाण ॻाल्हि ॿोली जी शुरूआति कंदासीं त रमज़ान जो महीनो बाबरकत महीनो आहे, रहमतुनि भरियो महीनो आहे। इन महीने में अल्लाह पाक अव्हां खे असांखे पंहिंजनि गुनाहनि खे बख़्शाइण, पंहिंजी बारगाह में घुराइण, मदद करणु, रोज़ो अफ़्तार कराइण, सहरी कराइण जो मौक़ो अता करे थो। ऐं आऊं सम्झां थो अवी बशमूल असांजे सभई मुस्लमान तमामु घणा ख़ुशनसीब आहियूं जो इन भलारे महीने में पाण इन्हनि सभिनी नेमतुनि खे न सिर्फ़ु उन्हनि जो अहसासु, उन्हनि नेमतुनि जो शुक्र अदा करणु, अल्लाह पाक जी बारगाह में पंहिंजी हाज़िरी ॾियण जो मौक़ो मिलियो आहे, फ़राहम थियो आहे। पर पंहिंजनि बचनि ॿारनि, घर वारनि, प्यारनि ऐं दिलि वारनि सां गॾु सुबुह जो सहरी ऐं शाम जो अफ़्तारी
करण जो मौक़ो पिणु मिलियो आहे। इन सहरी ऐं अफ़्तारीअ में ख़ासम ख़ासि सुठी ॻाल्हि इहा हुजे थी जॾहिं उहे असांखे विसरियल ख़ानदान जिन सां पाण सालो साल महीननि जा महीना मिलंदा कोन आहियूं, हिक ई दस्तरख़ान ते वेही पाण मानी न खाईंदा आहियूं, के हाल अहिवाल न कंदा आहियूं, ॾुख सुख कोन वंडींदा आहियूं ऐं ख़ासम ख़ासि जेके मुख़्तलिफ़ लवाज़मात हुजनि था, अल्लाह ताला जूं नेमतूं हुजनि थियूं, मशरूबात हुजनि, खाइण पीअण में मुख़्तलिफ़ मामलात हुजनि ऐं ख़ासम ख़ासि फ्रूट्स जेको अल्लाह ताला असांजे लाइ ज़बरदस्त फ्रूट्स असांखे अता कया आहिनि, उहे न सिर्फ़ु असांजी इन बॉडीअ जे लाइ तमामु घणा मुफ़ीद साबित थियनि था, पर उन्हनि में जेका लज़त छॾियल आहे, अल्लाह पाक जी वॾी नेमत असांखे हासिलु थियल आहे। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त असीं कॾहिं न कॾहिं ईअं बि थींदो आहे पाण मस्जिद ॾांहुं, नमाज़ ॾांहुं, तिलावत ॾांहुं, रोज़े खां क़ासिर रहंदा आहियूं, पर इन महीने में इहो मौक़ो मिलंदो आहे, असांजे दिलि में ख़ुदि इहो ख़्यालु ईंदो आहे, इहो अहसासु पैदा थींदो आहे त ज़रूरु अल्लाह पाक ॾांहुं रुजू थिजे ऐं यकीनन असांजी दिलि में इलाही सारा ॿिया बि ख़्याल जेके अल्लाह पाक खे पसंदि हुजनि था उहे बि पैदा थियनि था। मिसाल जे तौरु पंहिंजे दिलि में रहम पैदा थिए थो, ॿिनि ॿारनि जी बुख जो अहसासु असांखे थिए थो, ॿिनि ॿारनि जी ख़ुशीअ जो अहसासु असांखे थिए थो। अफ़्तारीअ वक़्तु जॾहिं पाण दस्तरख़ान खे सजायूं था, उन दस्तरख़ान खे सजाइण वक़्तु पाण उन्हनि नंढड़नि ग़रीब ॿारनि पाड़ेसिरियनि जो बि अहसासु करियूं था ऐं कोशिशि हूंदी आहे त उन्हनि सां बि सभई लवाज़मात वंडिजनि। ऐं मां सम्झां थो इहा असांजी अदा अल्लाह पाक जे बिल्कुलु वेझो आहे, अल्लाह पाक इन अदा खे पसंदि करे थो ऐं मुंहिंजी दुआ आहे त अल्लाह पाक अव्हां सभिनी दोस्तनि खे इस्ताहत ॾिए त अव्हां इहे सभई भलाईअ जा चङाईअ जा कमु करियो। असां वटि ज़बरदस्त महिमान अॼु मौजूदु आहिनि, महिमाननि ॾांहुं आउं ज़रूरु वञणु चाहींदुसि, पर हीअ जेका ख़ासम ख़ासि नशरियात अमी इन प्रोग्राम खे ॾिसो था, इन नशरियात खे अव्हां जे साम्हूं पेश करण लाइ जिन जो सहकार आहे, असां सां गॾु हमदर्द रूह अफ़ज़ा असां वटि मौजूदु आहे ऐं आउं सम्झां थो त अफ़्तारीअ वक़्तु अगरि इहे मशरूबात न हुजनि त पोइ ऐं असीं सम्झंदा आहियूं असांजी अफ़्तारी अधूरी थी वई आहे। इन करे चाहियो था त अव्हांखे को ज़बरदस्त मशरूबात ऐं लुत्फ़अंदोज़ जेका सहरीअ खां अफ़्तारीअ ताईं अमी उञ ते रहो था, उहा उञ ख़तमु थिए त पोइ हमदर्द खे ज़रूरु इस्तेमालु करियो। बहरहाल अॼु ॾाढी सुठी गुफ़्तगू कंदासीं, ॾाढा मान वारा भलारा ज़बरदस्त शख़्सियतूं ऐं क़ाबिल एहतराम दोस्त मौजूदु आहिनि। सभु खां पहिरियों दोस्त आउं उन्हनि खे पंहिंजे प्रोग्राम में तहे दिलि सां भलीकार करणु चाहींदुसि। दोस्त जो तालुक़ु आहे ख़ैरपुर मीरस खां, मौलाना गुल हसन मशहदी साहिब असां सां गॾु आहिनि। साईं भलीकार करियां थो, ख़ुशि आहियो, तबियत ठीकु आहे? अल्हम्दुलिल्लाह। ऐं दोस्तो असां वटि नौजवान नात ख़ान बि मौजूदु आहिनि, आउं उन्हनि खे बि ज़रूरु पंहिंजे प्रोग्राम में भलीकार करणु चाहींदुसि। सभ खां पहिरियों दोस्त असां वटि जेको मौजूदु आहे मोहम्मद हुसैनी साहिबु कंदकोट खां तालुक़ु आहे, उन्हनि खे बि आउं भलीकार कयां। साईं ख़ुशि आहियो, तबियत ठीकु आहे? नाज़रीन, कुझु ॿ जेके नौजवान असां सां गॾु मौजूदु आहिनि, माशाअल्लाह उन्हनि जो आवाज़ु ॾाढो मिठड़ो आहे ऐं सुठे गले सां ज़बरदस्त आवाज़ सां अल्लाह पाक उन्हनि खे नवाज़ियो आहे। उन्हनि खे बि ज़रूरु आउं पंहिंजे प्रोग्राम में भलीकार करणु चाहींदुसि। सभ खां पहिरियों दोस्त नौजवान आहे अब्दुल बासित कादरी साहिबु, जिन जो तालुक़ु आहे जागण खां। भाऊ आउं भलीकार करियां थो अव्हांखे। ऐं इन खां अलावा नाज़रीन हिकिड़ो ॿियो बि दोस्त असां सां गॾु आहे, जंहिंजो नालो आहे ज़ाकिर हुसैन कादरी साहिबु ऐं साईं जंहिंजो तालुक़ु आहे सुल्तान कोट खां। अदा आउं अव्हांखे बि भलीकार करियां थो। साईं मौलाना गुल हसन मशहदी साहिबु, सभ खां पहिरियां आउं पुछणु चाहींदुसि थोरो अव्हां पंहिंजी जर्नीअ बाबति ॿुधायो ऐं उन खां पोइ वरी सवालनि जो पंहिंजो सिलसिलो शुरू करियूं था, प्लीज़। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलामु अला खैरि खल्क़ि मुहम्मदिल मुस्तफ़ा व आलिहि तय्यबीन ताहिरीन अल मासूमीन। अम्मा बाद, मां हिकु नंढड़ो तालिब इल्म आहियां। अल्हम्दुलिल्लाह ईरान खां तालीम हासिलु कई आहे।
शुरूआत पाकिस्तान में तालीम जी कई आहे 2002 खां वठी ऐं अल्हम्दुलिल्लाह इन मकतब मोहम्मद आल मोहम्मद सां अञा ताईं मुनसलिक आहियूं। कराची में मुअस्ससा इमाम सज्जाद जे हवाले सां हलायूं पिया अल्हम्दुलिल्लाह, ऐं उते जेको आहिनि कमु कयूं पिया। ऐं हिन वक़्तु जेको आहे तहरीक बेदारी उम्मत जी नुमाइंदगी बि जेका आहे उहा असां वटि आहे अल्हम्दुलिल्लाह ख़िदमत अंजाम। माशाल्लाह साईं मौलाना साहिब, आउं सभ खां पहिरियां तव्हां खां इहो पुछणु चाहींदुसि त पाण रोज़ो रखूं था, पर इहा ख़बर असांखे कोन आहे अल्लाह पाक असांजा रोज़ा क़बूल मंज़ूर करण वारो आहे ऐं अल्लाह जी बारगाह में दुआ आहे त असांजा रोज़ा क़बूल थियनि। असां रोज़े जी ज़िमेदारियुनि खे बख़ूबी निभाए सघूं था या न, इहा असांजी भरपूर कोशिशि हुजे थी, पर ज़ाहिरन अमी छा सम्झो था रोज़े सां गॾु जॾहिं असीं पाण सहरी खां अफ़्तारी ताईं बुखिया रहूं था, इन सां गॾोगॾु ॿियनि कहिड़ियुनि ख़्यालनि जो ख़्यालु करणु घुरिजे, कहिड़ियुनि ॻाल्हियुनि जो ख़्यालु करणु प्लीज़? रमज़ान अल मुबारक अल्लाह जे तरफ़ां हिकु अज़ीम महीनो आहे। रमज़ान अल मुबारक उहो महीनो आहे जंहिं महीने खे अल्लाह, पहिरीं ॻाल्हि मां कंदो हलां, रमज़ान अल मुबारक उहो बाबरकत महीनो आहे जंहिं में इंसान खे सुधरण जो मौक़ो ॾिनो आहे अल्लाह साईं। रोज़ो फ़र्ज़ु आहे हर इंसान ते, जेको अक़ुल ऐं शऊर रखे थो उन ते रोज़ो जेको आहे वाजिबु आहे। जॾहिं इंसान रोज़ो रखे थो, रोज़े रखण जो सवाबु त पंहिंजी जॻह ते आहे, रोज़े जो अंजाम ॾियणु त पंहिंजी जॻह ते आहे। जॾहिं इंसान रोज़ो रखे थो त उन वक़्तु उन ते कुझु शयूं जेके आहिनि वाजिबु थी थियूं वञनि ऐं कुझु शयूं जेके आहिनि उहे हराम थी थियूं वञनि। मिसाल, जॾहिं इंसान रोज़ो रखे थो, जीअं तव्हांजो सुवालु आहे त रोज़े रखण में कहिड़ियूं कहिड़ियूं शयुनि जो ख़्यालु रखणु खपे। जॾहिं इंसान रोज़ो रखे थो, रोज़े रखण खां बाद में अल्लाह जूं कुझु हलाल शयूं बि हराम थी थियूं वञनि। मिसाल, जॾहिं इंसान रोज़ो रखे थो उन ते खाधो पीतो जेको आहे हलाल आहे। रोज़े रखण सां छा थो थी वञे, यानी सहर खां वठी जॾहिं सहर जो वक़्तु ख़तमु थी थो वञे, मग़रिब ताईं, अफ़्तार खां पहिरियों ताईं जेके आहिनि खाधे वारियूं शयूं उहे इंसान ते छा थी थी वञनि, हराम नथो खाए। जेकॾहिं खाईंदो त रोज़ो छा थी वेंदो, बातिल थी वेंदो। अहिड़ी तरह रोज़े जे लिहाज़ सां कुझु ॿियूं बि शयूं आहिनि। जेकॾहिं इंसान खे रोज़ो हुजे त इंसान जे हर उज़वे खे रोज़ो हुजणु खपे, इंसान जे हर हिकु शइ खे रोज़ो हुजणु खपे। जेकॾहिं इंसान जे ज़बान खे रोज़ो कोन्हे ऐं उन ज़बान सां इंसान जेको आहे कुझु ग़लति ॻाल्हियूं जेको आहिनि कढे थो पियो, ऐं इंसान खे कन जो रोज़ो कोन्हे, छो जो रोज़ो कन जो बि हुजणु खपे, उन्हनि कननि सां जेको आहिनि वरी गाना ॿुधे थो, या जेको आहिनि कंहिंजी गिला ॿुधे थो, या गीबत ॿुधे थो, या जेको आहिनि का अहिड़ी शइ ॿुधे थो, उन सां इंसान जो रोज़ो छा थो थी वञे, बातिल थी वञे थो। अहिड़ी तरह रोज़े जे लिहाज़ सां इंसान जे कन खे बि रोज़ो हुजणु खपे, इंसान जे अखियुनि खे बि रोज़ो हुजणु खपे, इंसान जे पूरे जिस्म खे जेको आहे रोज़ो हुजणु खपे। छो जो रोज़ो हिकु अहिड़ी इबादत आहे, हिकु अल्लाह जे तरफ़ां अहिड़ी जेका नेमत आहे, जॾहिं रोज़ेदार रोज़ो रखे थो त अल्लाह उनजी हर शइ जेको आहे उहा इबादत में शुमार करे थो। हाणे उहो रोज़ेदार जंहिंजी इहा अज़मत ऐं फज़ीलत आहे, जेकॾहिं सुम्हे त बि उनजी इबादत, जेकॾहिं जाॻे त बि उनजी इबादत, जेकॾहिं गुफ़्तगू करे त बि उनजी इबादत वारी हुजे, जेकॾहिं कंहिंजी कदम खणी वञे त बि इबादत जे लिहाज़ सां हुजे, रोज़े में क़ुरान मजीद जी तिलावत करे, रोज़े में जेको आहिनि अल्लाह जी इबादत करे, यानी उन वक़्तु इहो रोज़ो हक़ीक़ी आहे। जेकॾहिं इन्हनि शयुनि खे अंजाम न ॾींदो, उहो ज़ाहिरी बुख ऐं उन जो नालो आहे, अल्लाह ज़ाहिरी बुख ऐं उनखे जेको आहे उहो कोन थो ॾिसे, बल्कि रोज़ो बातिनी रोज़ो हुजे, इंसान जे सुधरण जो रोज़ो हुजे। पूरो साल इंसान गुनाह करे थो, ख़ताऊं करे थो, वाहिद माह मुबारक रमज़ान आहे जंहिंमें इंसान जी तरबियत थिए थी, जंहिंमें इंसान खे अल्लाह तबारक व तआला हिकु ठहण जो मौक़ो ॾिए थो। रमज़ान में अच, रोज़ा रख ऐं मुंहिंजी अताअत कर, फरमाबरदारी कर, छो जो जॾहिं तूं अताअत ऐं फरमाबरदारी कंदे ॿियनि ॾींहंनि में तो गुनाह कया, इन महीने मूंखे तुंहिंजी रहमत बि जेका आहे नाज़िल थींदी, मग़फ़िरत बि मुंहिंजी तोखे मिलंदी ऐं जहन्नम खां निजात जेका आहे मूंखे जेको आहे तव्हांखे मिलंदी। बिल्कुलु साईं, ज़बरदस्त ॻाल्हि ऐं ख़ूबसूरत ॻाल्हि। नाज़रीन, पाण हिते वठंदासीं ब्रेक खां पोइ अव्हां सां वरी मुलाक़ात थिए थी। स्टे ट्यून्ड, स्टे विद अस। वेलकम बैक नाज़रीन, हिकु नंढी साईअ खां पोइ अव्हां जी ख़िदमत में हाज़िर आहियूं ऐं अफ़्तार ट्रांसमिशन अवी ॾिसो पिया आवाज़ टीवी जी ख़ूबसूरत स्क्रीन ते। अफ़्तार जो वक़्तु हुजे ऐं असां वटि खाधा सही ऐं मज़ेदार ज़ाइक़ेदार तयारु थियल न हुजनि त पोइ अव्हां जी अफ़्तारी ॼण त अधूरी थिए थी। छाकाणि त अल्लाह पाक चए थो त जॾहिं रोज़ो अफ़्तार करियो त आऊं चवां थो त भला भला ताम हुजणु बि ज़रूरी आहे। इन करे तलो पकवान अव्हांखे नज़र ईंदो हूंदो
तलो कुकिंग ऑयल ॾाढो ज़बरदस्त तेल आहे ऐं उन तेल में अगरि अव्हां पंहिंजा खाधा पचाईंदा, छाकाणि त अफ़्तारीअ में जॾहिं समोसा पकोड़ा ऐं रोल वग़ैरह थियनि था ऐं जॾहिं कढ़ायूं पचनि थियूं त पोइ पंहिंजी दिलि बाग़ बहार थिए थी, उन्हनि जी ख़ुशबू अव्हांजे दिलि खे मन खे छुहे थी ऐं अव्हीं चओ था त वाक़ई इन्हनि खां लज़त वठिजे। सो अगरि अव्हीं चाहियो था त अव्हांजा खाधा ॾाढा ज़बरदस्त ऐं कमाल जा हुजणु घुरिजनि त पोइ तलो कुकिंग ऑयल खे अव्हांखे ज़रूरु इस्तेमालु करिणो आहे। हाणे पाण हलंदासीं महिमान ॾांहुं ऐं नौजवान खे चवंदुसि त हू नात शरीफ़ शामिल करे। ज़ाकिर हुसैन क़ादरी साहिब हाणे नात अव्हांजे साम्हूं पेश कंदो। जी प्लीज़। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। महबूब जे मुल्क वञण वारा महबूब खे मोहो जा सलाम ॾिजो। वञी पेश ही मुंहिंजो अर्ज़ कजो। महबूब खे मोहो जा सलाम ॾिजो। महबूब जे मुल्क वञण वारा महबूब खे मोहो जा सलाम ॾिजो। दिल हर दम पई थी हीअ तांगे मां उॾरी अचां पखीअ वांगे। दिल हर दम पई थी हीअ तांगे मां उॾरी अचां पखीअ वांगे। मां जियां पिरी अव्हां जे सांगे उहो मुंहिंजो वञी अहवाल ॾिजो। महबूब जे मुल्क वञण वारा महबूब खे मोहो जा सलाम ॾिजो। चइजोसि अव्हां खे सारे थो हिकु पल न अव्हां खे विसारे थो। चइजोसि अव्हां खे सारे थो हिकु पल न अव्हां खे विसारे थो। हर दम ही अव्हां खे पुकारे थो। हा मुंहिंजी सॼणा खे ॻाल्हि कजो। महबूब जे मुल्क वञण वारा महबूब खे मोहो जा सलाम ॾिजो। जिते रहमत बरकत जारिया ईंदी उतरे ख़ल्क़त सारिया। जिते रहमत बरकत जारिया ईंदी उतरे ख़ल्क़त सारिया। उते ज़ात हुज़ूर जी प्यारिया सोणे सॾड़ा ही मुंहिंजा हामी थिजो। महबूब जे मुल्क
वञण वारा महबूब खे मोह जा सलाम ॾिजो। ही अब्दुल कबीर थो दुआऊं घुरे, ही ॻोठ अब्दाल अका नाहे परे। ही अब्दुल कबीर थो दुआऊं घुरे, ही ॻोठ अब्दाल नाहे परे। भर चूंड जी तो सवा कान सरे, उहा पंहिंजे गुलाम ते लज रखजो। महबूब जे मुल्क वञण वारा महबूब खे मोह जा सलाम ॾिजो। वञी पेश ही मुंहिंजो अर्ज़ कजो, महबूब खे मोह जा सलाम ॾिजो। महबूब जे मुल्क वञण वारा महबूब खे मोह जा सलाम ॾिजो। वाह 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 वाह, सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। महबूब जे मुल्क में वञण वारा महबूब खे मुंहिंजा सलाम ॾिजो। वाह साईं, मदीने शरीफ़ जी धरती आऊं नथो सम्झां त को बि अहिड़ो मुस्लमान हुजे जेको उन जी चाहत न रखे, ख़्वाहिश न रखे त उन धरतीअ ते वञी अल्लाह पाक जी बारगाह में सजदो कजे, गिड़गिड़ाए दुआऊं घुरिजनि, ॻोढ़ा ज़ारो क़तार रोई पंहिंजनि नसीबनि जी दुआ घुरिजे, पंहिंजा गुनाह बख़्शराइजनि। सो उन धरतीअ ते ऐं इन प्रोग्राम जे तवसु सां अल्लाह पाक जी बारगाह में हथु खणी अवां सभिनी सॼणनि जे लाइ दुआ करियां थो त अव्हांखे उन धरतीअ ते हिकिड़ो चकर नसीब ज़रूरु थिए। सो उतां जा मज़ा, उतां जूं लज़तूं ऐं आका इनामदार जी ख़िदमत में वेही दुरूद शरीफ़ पढ़णु, उते गिड़गिड़ाइणु, रोअण जो बि मज़ो पंहिंजो आहे। हा 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 साईं, गलनि जी बि कसम आहे, उन जॻह जी बि कसम आहे जिते मोहम्मद मुस्तफ़ा जो कौन गुज़रियो आहे। इन मदीने शहर जी वॾी अज़मत आहे, वॾी फज़ीलत आहे, छो जो इहा फज़ीलत पहिरियों न हुई। जॾहिं रसूल ख़ुदा हिजरत करे आया आहिनि मदीने में, जॾहिं क़ुरान मजीद नाज़िल थियो रसूल ख़ुदा ते, रसूल ख़ुदा उते दीन इस्लाम फैलायो, उन वक़्तु अल्लाह जो क़ाइम रसूल ख़ुदा जे शहर जूं जेकिन कसम अल्लाह साईं सभिनी खे जेको आहे उन्हनि जी ज़ियारत नसीब फरमाए। आमीन सुम आमीन। साईं मौलाना साहिब, ऐं जॾहिं असां नंढड़ा हूंदासीं ऐं मदीने शरीफ़ मां को माण्हू हाजी को उमिरो करे ईंदो हो त असीं गुल निछावर कर, हींअर ताईं बि इहो ई साॻियो सिलसिलो आहे। ऐं जॾहिं हूअ घर में पहिरियों ॾींहुं हूंदो हो, ॿियों ॾींहुं ईंदो हो, महिमाननि जे अचण वञण जो सिलसिलो जारी सारी हूंदो हो, पाण आब ॾींदा हुआसीं, पाणी खुजूर, ऐं उतां जूं ॻाल्हियूं कंदे कंदे हाजी साहिबान उमिरे वारा खुटंदा ई कोन हुया, ॻाल्हियूं बिल्कुलु न। उन्हनि जी ॻाल्हियुनि मां असांखे लुत्फ़ थींदो हो त यार हिन ॻाल्हियुनि मां जेॾो मज़ो आहे उते उन महबूब जी धरतीअ ते वञी इबादत करण जो मज़ो अलाए छा हूंदो। सो इहा असांजी मोहबत आहे, इहो असांजो इश्क़ आहे रसूल ख़ुदा सां। असां अगरि नथा पहुची सघूं रसूल ख़ुदा ताईं, जेको हुनजे शहर मां उनजी ज़ियारत करे अचे थो, उन शहर मां अचे थो, असां उनजा हथ चुमंदा आहियूं, उनजे हथनि मंझां उनजे जिस्म मंझां असांखे रसूल ख़ुदा जे शहर जी ख़ुशबू, असां तॾहिं जेको आहे उन्हनि जी इज़त बि कंदा आहियूं, असां उनजे मिलण बि वेंदा आहियूं ऐं उन सां हथ बोसी जेकॾहिं करणु वेंदा आहियूं त असांखे रसूल ख़ुदा जी यादि ईंदी आहे। बिल्कुलु ईअं साईं, हूअं त सभु इंसान बराबरि आहिनि, पर जॾहिं हाजी हज करे ईंदो आहे त हूअ जॾहिं हज खां पहिरियां असांजे मिलण जो अंदाज़ उन सां ॿियो हूंदो आहे, उन हाजी थियण खां पोइ उनजो अंदाज़, उन्हनि जे प्रोटोकॉल में, उन्हनि जी इज़त अफ़ज़ाईअ में वॾो फ़र्क़ु पइजी वेंदो आहे। साईं अवी छा सम्झो था त इलाही सारा माण्हू जेके नेक तमन्नाऊं ऐं ख़्वाहिशात रखनि था, ऐं घणा ई माण्हू ईअं सोचीनि था त
मौला पाक एसि ताईं मौत न ॾिजाइं जेसि ताईं पंहिंजे दर ते न घुराई। बिल्कुलु इन अदा खे, इन ख़्वाहिश खे कीअं सम्झो था, छा चवणु चाहींदा? बिल्कुलु, छो जो ही इश्क़ ऐं मुहबत जेको आहे रसूल ख़ुदा सां असांजो अॼु जो कोन्हे को। जॾहिं खां असांखे ख़ुदावंद आलम रूह असांजो पैदा कयो आहे, उहो इश्क़ जेको आहे रसूल ख़ुदा जो उन रूह में रखियो आहे, अरवाह में। जॾहिं अरवाह पैदा कया विया, ऐं असांजी ख़ुशनसीबी आहे जो असां रसूल ख़ुदा जिन जा उम्मती आहियूं ऐं रसूल ख़ुदा असांजो नबी आहे। ऐं असांजो नबी को आम नबी कोन्हे को, सरदारुल अंबिया रहमतुल आलमीन नबी आहे। यानी ॿिया नबी बि आया आहिनि, उन्हनि जी अज़मत ऐं मक़ाम पंहिंजी जॻह ते, मंज़िलत पंहिंजी जॻह ते, लेकिन अल्लाह जेका रसूल ख़ुदा जो मक़ाम ऐं मंज़िलत रखियो आहे उहो अलॻि रखियो आहे। यानी हीअ सरदार अंबिया आहे। उन सां असांजी मुहबत ऐं इश्क़ जो अंदाज़ इहो आहे, अगरि कोई बि इंसान किथे बि हुजे, इहा असांजी तड़प आहे त असां जेको आहिनि काश असां मदीने वञूं, काश असां रसूल ख़ुदा जो रोज़े जे क़रीब हुजूं, काश असां उते रहूं ऐं रसूल ख़ुदा जन जे रोज़े जी चौठ चुमंदा रहूं, रसूल ख़ुदा जन जी ज़ियारत कंदा रहूं ऐं असां उते जेको आहिनि दुआऊं घुरंदा रहूं। असां इहो ई सबबु छा थींदो, असां छो था घुरूं? इन ई करे असांजी बख़्शिश जो दर इहो ई आहे, असांजे दुआनि जे क़बूल थियण जो दर इहो ई आहे, असांजे तौबह जे क़बूल थियण जो दर इहो ई आहे। अगरि इन दर ते असां वेंदासीं, इन दर ते असां झुकंदासीं, अलाह असांखां राज़ी थींदो, असांजो दुआऊं बि क़बूल कंदो, असांजा गुनाह बि बख़्श थींदा ऐं असांजी जेकॾहिं हाजतूं जेकॾहिं क़बूल। वाह साईं, वाह वाह साईं, वाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, ॾाढो सुठो साईं। साईं मोहम्मद हुसैन हुसैनी साहिब कहिड़ी नात ॿुधाईंदो, हमद शरीफ़ ॿुधाईंदो, छा ॿुधाइणु पसंदि कंदो? जी जी, बिस्मिल्लाह करियो, बिस्मिल्लाह करियो साईं, नात शरीफ़ थी वञे। वाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीबल्लाह। निर्मल नबी जो जवाब न, रहमत संदन जो हिसाब न। निर्मल नबी जो जवाब न, रहमत संदन जो हिसाब न। अल्लाह निर्मल नबी जो जवाब न, रहमत संदन जो हिसाब न। भलो मियाँ लबड़न जी लालाण ता सदके, भलो मियाँ लबड़न जी लालाण ता सदके, तन जे मिसल त गुलाब न, रहमत संदन जो हिसाब न। निर्मल नबी जो जवाब न, रहमत संदन जो हिसाब न। भलो मियाँ दंद मुबारक मोतिन खां वध, भलो मियाँ दंद मुबारक मोतिन खां वध, सिज खे अहिड़ो ताब न आ, रहमत संदन जो हिसाब न आ। निर्मल नबी जो जवाब न, रहमत संदन जो हिसाब न। भलो मियाँ खालिक खल क्यों खूब सजण के, भलो मियाँ खालिक खल क्यों खूब सजण के, एड़ो को ॿियो इंतखाब न आ, रहमत संदन जो हिसाब न आ। निर्मल नबी जो जवाब न आ, रहमत संदन जो हिसाब न आ। भलो मियाँ
मोहिब ऐं महबूब जे विच में भलो मियां मोहिब ऐं महबूब जे विच में हसन रहियो को हिजाब न आ रहमत संदन जो हिसाब न आ निर्मल नबीअ जो जवाब न आ रहमत संदन जो हिसाब न आ रहमत संदन जो हिसाब न आ। वाह वाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह रहमत संदन जो हिसाब न वाह वाह ज़बरदस्त साईं ख़ूबसूरत नात ते पाण वठंदासीं हिकिड़ो सुठो ब्रेक नंढो ब्रेक ख़ूबसूरत ब्रेक अव्हांखे वञिणो केॾांहुं कोन्हे रहिणो आहे असां सां मिलूं था हिकिड़े शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ वेलकम बैक नाज़रीन हिकिड़ी नंढी साईअ खां पोइ अव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं उमीद ॾिसो पिया आवाज़ टीवी जी ख़ूबसूरत स्क्रीन ते ख़ूबसूरत प्रोग्राम जेको आहे अफ़्तार ट्रांसमिशन ऐं अफ़्तारीअ में ख़ासि तौर ते पाण चांहि ज़रूरु पीअंदा आहियूं चांहि में पती ॾाढी सुठी ऐं ज़ाइक़ेदार हुजणु घुरिजे मेज़बान पती अव्हांखे ऐं असांखे नज़र अचे थी असांजे हिन सेट ते मेज़बान पती सिंध जी नंबर 1 ऐं ज़ाइक़ेदार चांहि आहे ऐं उनजी ख़ुशबू बि ॾाढी भली आहे अगरि तव्हां चांहि में इस्तेमालु कंदव त उनजो रंग बि ॾाढो कमाल जो अचे थो ऐं उहा चांहि यकीनन अव्हांजे दिमाग़ जे रंधनि ऐं तारनि खे ज़रूरु खोलींदी सो इनखे ज़रूरु इस्तेमालु कजो असां वटि महिमान दोस्त गॾु आहिनि ऐं नात ख़ान गॾु आहिनि हिकिड़े ॿिए नंढड़े नौजवान असांखे जॉइन कयो आहे अली दोस्त कासिम उन्हनि जो नालो आहे पाण मोरो खां तालुक़ु रखनि था बाबू आऊं अव्हांखे भलीकार करियां थो ख़ुशि आहियो तबियत ठीकु आहे अली दोस्त छा ॿुधाईंदव हमद ॿुधाईंदव नात ॿुधाईंदव जी जी प्लीज़ शुरू करियो तुझे करे दुनिया में साईं तुझे करे दुनिया में चमकन था चंद्र सितारा खल्की खुदा खुदाई साईं खल्की खुदा खुदाई नूरी ये नज़ारा तुझे करे दुनिया में साईं तुझे करे दुनिया में तुझो अचण न थिएगा ज़ाहिर ब कुछ न थिएगा तुझो अचण न थिएगा ज़ाहिर ब कुछ न थिएगा वहदत वजूद हो हिकड़ो ई हिक हुजेगा आदम मजा थी इज़हार आदम मजा थी इज़हार सूरत तुझी सुहारा तुझे करे दुनिया में साईं तुझे करे दुनिया में चमकन था चंद्र सितारा तुझे करे दुनिया में दुनिया में दिलरुबाजी तशरीफ आवरी थी पुरबाश थी व्यामो में नाले जी निशाबरी थी दुनिया में दिलरुबाजी तशरीफ आवरी थी पुरबाश थी व्यामो में नाले जी निशाबरी थी नालो मिठो मुहम्मद साईं नालो मिठो मुहम्मद खालिक रखियो खुदारा तुझे करे दुनिया में साईं तुझे करे दुनिया में तुझे अचण जो दुमा फर्शो फलक में आहे पखियन उहे पचारा सामूं सजण वेठा है तुझे अचण जो दुमा फर्शो फलक में आहे पखियन उहे पचारा
साम्हूं सजण वेठा है मिसकीन थी वियो ईदो साईं मिसकीन थी वियो ईदो दर्शन थी विया दोबारा तुझे करे दुनिया में साईं तुझे करे दुनिया में चमकन था चंद्र सितारा तुझे करे दुनिया में साईं तुझे करे दुनिया में। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ॾाढो ज़बरदस्त साईं, ख़ूबसूरत कलाम आहे। मौलाना गुल हसन साहिब, ऐं थोड़ी देर पहिरें जॾहिं पंहिंजी डिस्कशन हली पई मदीने शरीफ़ हलण जी, त मुंहिंजे दिलि में ख़्यालु आयो त इलाही सारा ग़रीब माण्हू मिसकीन माण्हू पाण ॾिसंदा आहियूं, हू सालो साल कोशिशि कंदा आहिनि त ॿ टे रुपया जमा कनि त हूअ साल जे आख़िर में जॾहिं महबूब उन्हनि खे घुराए त हूअ पैसे जे करे तंग न हुजनि ऐं उहो मौक़ो मिस न थिए। इन अदा खे कीअं सम्झो था? उहे ई ग़रीब माण्हू इन्हनि ई पैसनि मां पंहिंजूं ख़्वाहिशात बि पूरियूं करे सघनि था, पर हू चाहींदा आहिनि त महबूब जे दर वञी पंहिंजे दरबानी ॾिजे, पंहिंजी हाज़िरी ऐं नौकिरी ॾिजे। छा चवणु चाहींदा? बिल्कुलु, ज़ियारत कंहिंजी बि हुजे, इहा ज़ियारत तॾहिं थींदी आहे जॾहिं अॻियूं बुलावो ईंदो आहे। बिल्कुलु, जॾहिं अॻियां जेके आहिनि सॾींदा आहिनि त फलाणो बंदो आहे मुंहिंजी ज़ियारत करण जे लाइ, पोइ पैसे ते दारो मदार कोन्हे को। हा, घणा ॾिसंदा हूंदव अमीर तव्हां वेठा आहिनि, उन्हनि खे ज़ियारत जी तौफ़ीक़ कोन थी थिए। बिल्कुलु, ग़रीब उन जॻह ते उनखे रसूल ख़ुदा जो बुलावो अचे थो, रसूल ख़ुदा जो सॾु अचे थो, हुनजी ज़ियारत जेको आहे उहो थी थो वञे। हिकु इंसान जी ख़्वाहिश हूंदी आहे त मां जेको आहे पंहिंजे ॾिनल पूंजी वजह जेका आहे कुझु गॾु करे मां रसूल ख़ुदा जन जी ज़ियारत कयां। इहा उनजी मुहबत आहे, इहा इन जो इश्क़ आहे जो रसूल ख़ुदा जी ज़ियारत जी मुहबत में जेको आहिनि। हालांकि रवायतुनि में बि आहे ऐं खोड़ सारे जेको आहिनि उलमा इकराम ऐं असहाब सागरनि जेको फरमायो आहे त जेकॾहिं तव्हां ज़ियारत करणु चाहियो था त पंहिंजे हिकु लुक़मे मंझां हिकिड़ो लुक़मो घटि करे ॿियो लुक़मे जेको आहे इस्तेमालु, हिकिड़ो लुक़मो इस्तेमालु कयो, हिकिड़ो लुक़मो जेको आहे तव्हां घटि कयो ताकी तव्हांखे ज़ियारत जे लिहाज़ सां जमा पूंजी जेका करे तव्हां ज़ियारत जेका आहे उहा करे सघो। ॿी रवायत में ईअं बि आहे त लूण सां जेको आहिनि तव्हां मानी खाओ, बल्कि भाॼी जी असली जेके पैसा बचाए करे उहो तव्हां ज़ियारत जे लिहाज़ सां इस्तेमालु कयो। यानी एतिरी ताक़ीद आहे ज़ियारत जे लिहाज़ सां। इहा ज़ियारत जी तौफ़ीक़ जेका थिए थी उन्हनि मालिकनि जे सॾ सां थिए थी, बल्कि पैसे ते दारो मदार कोन्हे को ज़ियारत जो। पोइ ग़रीब आहे, अमीर आहे, जंहिंखे उहे मालिक चाहिनि घुराइनि पंहिंजे दर ते जेको आहिनि उहो घुराए सघनि था। बिल्कुलु हाणे कुझु ॾींहंनि जो वाक़ियो आहे, सोशल मीडिया ते माना इहो हुयो, हिकिड़ो पोढ़ो आहे, उहा बिल्कुलु झूर आहे, 80 साल जो या 85 साल जी उमिरि जो आहे। उहो चए थो मुंहिंजे दिलि में ॿी का बि तमन्ना कोन्हे, मूंखे ज़ियारत करायो रसूल ख़ुदा जन जो रोज़। हालांकि झूर आहे, तमन्ना उनखे पैसो कोन्हे को, पर रसूल ख़ुदा जो उनखे सॾु थिए थो। उहो हाणे कुझु ॾींहंनि में उमिरि ते जेको आहे या मौजूदु आहे या जेको आहे वञण वारो हूंदो। इहो छा आहे? ॾिसो, पैसे जो दारो मदार कोन्हे को, रसूल ख़ुदा जन जी चाहत मुहबत ऐं उन्हनि मालिकनि जी इजाज़त आहे त इंसान जे लाइ पैसे जी का बि अहमियत कोन्हे का, उहे जेको आहिनि उहो ज़ियारत ते वञी सघे थो। इहा मालिकनि जी तौफ़ीक़ आहे। वाह साईं वाह, वाह साईं वाह। मतिलबु जेके उन दर ते वञनि था उहे ॾाढा ख़ुशनसीब आहिनि जो मालिक पाण घुराइनि था, इजाज़त मिले थी त पोइ हू वञे थो। बेशक इजाज़त खां पहिरियां 1000 न करोड़ दफ़ा तमन्ना करे वञी न सघंदो। मौला राज़ी हुजे जंहिंखे घुराए। बिल्कुलु, वाह साईं वाह, मालिक साईं। हा, ज़ाकिर हुसैन हाणे कहिड़ी नात ॿुधाईंदो असांखे? माशाअल्लाह, मदीने पाक जी याद में नात पेश कंदुसि। मदीने पाक जी याद जो ज़िक्र हले पियो। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मदीने जो माड़ियों मंजर प्यारा ॾिसी जे के आया उहे भागवारा। मदीने
जुमाड़ियों मंजर प्यारा दिसी जे के आया उहे भगवारा खुदा दे खजानो मदीने दे हल तू किसो दर्द वारो नबी आडोसल तू खुदा दे खजानो मदीने दे हल तू किसो दर्द वारो नबी आडोसल तू वरी सूरतो दे नईंदा दोबारा दिसी जे के आया उहे भगवारा सिकसान जे के मदीने देवींदा गम दर्द तन खे कॾहिं न थींदा सिकसान जे के मदीने देवींदा गम दर्द तन खे कॾहिं न थींदा तन खे त मिलंदा सभु छो टिकारा ॾिसी जे के आया उहे भगवारा मदीने जो पाणी दवा ऐं शिफाया खुदा शल पियारे उहाई दुआया मदीने जो पाणी दवा ऐं शिफाया खुदा शल पियारे उहाई दुआया पितो जन भी हूंदो न रहंदा उन्यारा ॾिसी जे के आया उहे भगवारा पखी खोड़ हिते पर कबूतर हरम जा पखी खोड़ हिते पर कबूतर हरम जा हर वक्त तन ते बादल करम जा हूंदा खूबसूरत तन जा लमारा ॾिसी जे के आया उहे भगवारा करी बख्श तूं जी दिल रोज ताणे कनई द अखिड़ियूं मौला माणे करी बख्श तूं जी दिल रोज ताणे कनई द अखिड़ियूं
उमाणे रखी आस वेठा रोवन मुँह पारा ॾिसी जे के आया ॾिसी जे के आया उहे भागवारा मदीने जुमाड़ियों मंजर प्यारा ॾिसी जे के आया उहे भागवारा। वाह साईं वाह वाह माशाल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मदीने जो माड़ियूं ऐं मंज़र जेके ॾिसी आया से भाग वारा। वाह साईं वाह सुभान अल्लाह। नाज़रीन पाण हिते वठंदासीं ब्रेक खां पोइ अव्हां सां वरी मुलाक़ात थिए थी। स्टे ट्यून्ड स्टे विद अस। वेलकम बैक नाज़रीन। हिकु नंढड़ी साईअ खां पोइ अव्हां जी ख़िदमत में हाज़िर आहियूं। अमीं ॾिसो पिया अफ्तार ट्रांसमिशन आवाज़ टीवी जी ख़ूबसूरत स्क्रीन ते। असांजो प्रोग्राम जारी सारी आहे। इस्लामी मालूमात इस्लामी ॻाल्हियूं टॉपिक्स ऑफ डिस्कशन जारी सारी आहिनि। पर हिन वक़्तु असांखे हिकिड़ी ॿी नात ख़ान ज्वाइन कयो आहे जंहिंजो नालो आहे फ़ाइका इकराम। आउं उन्हनि खे भलीकार करणु चाहींदुसि। फ़ाइका क्या सुना रही हैं? हम सुना रही हैं, नात सुना रही हैं? जी प्लीज़ स्टार्ट कीजिए। सारे नबियों के ओहदे बड़े हैं लेकिन आका का मनसब जुदा है। सारे नबियों के ओहदे बड़े हैं लेकिन आका का मनसब जुदा है। वो इमामे सफ़े अंबिया है उनका रुतबा बरों से बड़ा है। कोई लफ्ज़ों में कैसे बता दे उनके रुतबे की हद है तो क्या है। कोई लफ्ज़ों में कैसे बता दे उनके रुतबे की हद है तो क्या है। हमने अपने बड़ों से सुना है सिर्फ अल्लाह ही उनसे बड़ा है। नाम जन्नत का तुमने सुना है मैंने उसका नज़ारा किया है। नाम जन्नत का तुमने सुना है मैंने उसका नज़ारा किया है। मैं यहाँ से तुम्हें क्या बता दूँ मैं यहाँ से तुम्हें क्या बता दूँ उनकी नगरी की गलियों में क्या है। सारे नबियों के ओहदे बड़े हैं लेकिन आका का मनसब जुदा है। वो इमामे सफ़े अंबिया है उनका रुतबा बरों से बड़ा है। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। नाज़रीन अव्हांखे ख़बर आहे त असांजी इन अफ्तार ट्रांसमिशन में किचन
जो बि एहतमाम आहे ऐं किचन में ॾाढियूं ज़बरदस्त रेसिपीज़ बणाईंदी आहे। असांजी होस्ट आहे ॾाढे कमाल जी ऐं शेफ़ आहे आबिदा। उन्हनि खां बि पाण पुछंदासीं त अॼु हूअ किचन में छा पियूं पचाइनि। जी आबिदा, अॼु छा पचाए रहियूं आहियूं ऐं असांखे छा अफ़्तारीअ में तव्हां खाराईंदियूं ऐं छा असांजे नाज़रीन खे सेखारण वारियूं आहियो? प्लीज़। अस्सलामु अलैकुम। उम्मीद आहे त तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदा, मज़े में हूंदा, रोज़ा तमामु सुठा ऐं अहसन तरीक़े सां तव्हांजा बि गुज़रंदा हूंदा, रेसिपीज़ तव्हां ट्राई कंदा हूंदा। मां इहो ई चवंदमि त दौन में मूंखे, मुंहिंजी पूरी टीम खे, पूरी उम्मत मुस्लिमा खे, तमामु जहान जे मुसलमाननि खे पंहिंजी दुआओं में ज़रूरु यादि कजो त हे रमज़ान असां सभिनीनि जे लाइ ख़ुशियूं बरकत खणी अचे। ऐं अॼोके जेको असांजो किचन जो सेगमेंट आहे इहो बि तमामु रंगारंग आहे ऐं असां सां गॾु ताउन कयो आहे हमदर्द जा रूह अफ़ज़ा वारनि। ऐं हमदर्द जो न सिर्फ़ु रूह अफ़ज़ा आहे बल्कि इन्हनि जा तमामु ज़बरदस्त मसाला बि आहिनि जेके इन्हनि इंट्रोड्यूस कराया आहिनि। ऐं मुंहिंजे साम्हूं बि पिया आहिनि बिरयानी, टिक्का बोटी, पुलाव, कोरमा, चाट मसाला, तमामु ज़बरदस्त वैरायटी ऐं रेंज आहे। ऐं सभिनीनि खां वॾी ॻाल्हि इहा आहे त MSG फ्री आहिनि, यानी MSG इन में ऐड न कयो वेंदो आहे, मोस्टली मसालनि में शामिलु कयो वेंदो आहे उनजे फ्लेवर खे एनहेंस करण जे लाइ। ऐं ऑथेंटिक पाकिस्तानी जेके रेसिपीज़ आहिनि उन्हनि जो अरोमा, ग़िज़ाइयत तमामु बैलेंस में इन्हनि में मसालो आहे, तमामु ज़बरदस्त स्पाइस मिक्स आहिनि। इन सां गॾु गॾु तलो कुकिंग ऑयल ऐं बनस्पति गिह वारा, जंहिंजो चवणु आहे त 70 सालनि खां वधीक असांजूं मायर इन्हनि ते भरवसो कंदियूं आहिनि। वाइटामिन ए, वाइटामिन डी, स्पेशल प्रो ग्रोथ फॉर्मूला सां गॾु मार्केट में इन्हनि जी नई रेंज जेका आहे सा आई आहे ऐं स्पेशल डिस्काउंट आहे इन रमज़ान में। तव्हां सभिनीनि जे लाइ त पंहिंजे घर खणी अचो तलो कुकिंग ऑयल ऐं बनस्पति गिह ऐं ज़बरदस्त इन्हनि जो जेको डिस्काउंट आहे उनखे बि अवेल कयो। डिफरेंट पैकेजिंग में दस्तियाब आहे, बॉटल बि आहे ऐं टिन बि आहे, पाउचिस बि आहिनि जंहिंखे तव्हां रिफ़िल करे सघो था। मोस्टली जेकॾहिं असां रमज़ान जी ॻाल्हि कयूं त तर ज़रूरु थींदी आहे, इवनिंग में हर घर मां तर जी हिकिड़ी ख़ुशबू जेका आहे सा खयूं ईंदी आहे। त सुठे ऑयल जो इंतख़ाबु कयो, सुठो ऑयल इस्तेमालु कयो त जीअं तव्हांजी तबियत ते लाइट रहे। ऐं रमज़ाननि में उहे बि मां चवंदमि त पंहिंजी सिहत जो घणो करे ख़्यालु रखणु खपे त जीअं तव्हां पंहिंजा रोज़ा जेके आहिनि से सुठे तरीक़े सां उन्हनि खे निभाए सघो। ऐं तमामु ॾींहं जी जेका हिकिड़ी उञ हूंदी आहे उनखे विसाईंदो आहे तमामु सुठे तरीक़े सां असांजो रूह अफ़ज़ा। तमामु घणो अरसो थी वियो आहे ऐं बचपन खां वठी मां इहो चई सघां थी तलो जे लाइ बि ऐं रूह अफ़ज़ा जे लाइ बि त असां हिन जो नालो ॿुधी रहिया आहियूं। असांजो भरवसो आहे रूह अफ़ज़ा ते। ऐं रूह अफ़ज़ा जहिड़े मशरूब जी छा ॻाल्हि आहे, जॾहिं इफ़्तार जे वक़्तु रूह अफ़ज़ा मिली वञे त ईअं तस्कीन मिली थी वञे, तमामु ॾींहं जी जेका उञ आहे उहा ख़तमु थी वञे। तमामु बहितरीनु मशरूब ख़ालिस अर्कियात सां गॾु इनखे तयारु कयो वेंदो आहे, तमामु ज़बरदस्त आहे। ऐं हाणे इन जी बॉटल बि तमामु कन्वीनियंट आहे, हर साइज़िस में जेको आहे सो अवेलेबल आहे त जीअं तव्हां पंहिंजे हिसाब सां, पंहिंजे फैमिली जे हिसाब सां इनखे परचेज़ कयो। हाणे अचूं था अॼु जी रेसिपी जी तरफ़। अॼु असां तयारु कयूं था रोल्स आहिनि जंहिंमें असां कैबिज ऐं चिकन रोल्स अॼु जा असांजी रेसिपी आहे, जंहिंमें कैबिज ऐं चिकन त आहे ई, इन में कारा मिर्च असां शामिलु कंदासीं, थोरो ऐड कंदासीं लूणु ऐं हिन में असां थूम शामिलु कंदासीं। जेकॾहिं तव्हांखे घणो चटपटो सुठो लॻंदो आहे त कुटियल ॻाढ़ा मिर्च तव्हां हिन में ऐड करे सघो था। चिकन टिक्का थोरो मसालो तव्हां हिन में शामिलु करे सघो था। मुंहिंजी दिलि चए थी त साम्हूं असांजे हमदर्द जो स्पाइस मिक्स आहिनि, ज़बरदस्त चिकन टिक्का मसालो आहे, थोरो ऐड कंदासीं, हिन जो फ्लेवर खे एनहेंस कंदासीं। त तमामु सिंपल रेसिपी आहे। मोस्टली रमज़ान खां अॻु में बि असांजूं जेके भेनर आहिनि उहे इनखे ठाहींदियूं आहिनि, फ्रीज़ बि इनखे कयो वेंदो आहे। त मां वटि हिकिड़ी कैबिज आहे, थोरी इनखे स्लाइस बि कंदा हलूं। ऐं इन सां गॾु तलो बनस्पति ऐं कुकिंग ऑयल जंहिंजो चवणु आहे त 70 सालनि खां वधीक असांजूं जेके मायर आहिनि उन्हनि खे भरवसो आहे तलो बनस्पति ऐं कुकिंग ऑयल वारनि ते। तमामु ज़बरदस्त आहे ऐं स्पेशल रेंज आई आहे इन्हनि जी, ख़ासि तौर ते जेकॾहिं असां हिन रमज़ान जी ॻाल्हि कयूं। ज़बरदस्त बचत आहे अव्हां सभिनीनि जे लाइ, त ज़रूरु इनखे अवेल कयो। ऐं वाइटामिन्स हिन में मौजूदु आहे त न सिर्फ़ु तव्हांजो खाधो
मज़ेदार थींदो, बल्कि हेल्थ जे पॉइंट ऑफ व्यू सां बि ॾिसियो वञे त तव्हांजो जेको खाधो आहे उहो ज़बरदस्त तयारु थींदो। त न सिर्फ़ु रमज़ान में बल्कि रमज़ान खां बाद में बि पंहिंजे ऑयल खे हिकिड़े सुठे ऑयल सां रिप्लेस कयो। जीअं असांजो हे तलो कुकिंग ऑयल ऐं बनस्पति गिह। असांजूं जेके देसी रेसिपीज़ आहिनि जीअं निहारी थी वई, कोरमो थी वियो, इहे असांजा बनस्पति गिह में तमामु मज़ेदार लॻंदा आहिनि। त बनस्पति गिह में तव्हां हिन खे तयारु कयो, अञा मज़ेदार लॻंदो। तलो जे बनस्पति गिह जी ख़ुशबू ज़ाइको तमामु बहितरीनु आहे। चलो, हे जेका कैबेज आहे इन खे कट था कयूं ऐं इन खे थोरो मां सॉटे कंदमि। मां वटि हिकिड़ी कणशी मौजूदु आहे, थोरो हिन में ऐड कंदासीं तलो कुकिंग ऑयल ऐं फ्राई कंदासीं पंहिंजी कैबेज। थोरी फ्राई कंदासीं, तमामु घणी ओवर कुक असांखे इन खे नाहे करिणो, पर बसि थोरो त जीअं क्रंची बि रहे ऐं थोरो इन जो जेको कचोपन आहे उहो दूरि थी वञे। फ्लेवर हिन जो अञा बि घणो एनहेंस थी वेंदो, सुठो लॻंदो। त हे अची वई असांजी कैबेज। कणशी आहे, इन खे हिते था रखूं ऐं थोरो मां इन में ऐड कंदमि तलो कुकिंग ऑयल। रोल्स हूअं बि फ्राई थींदा आहिनि त ऑयल घणो न आहे शामिलु करिणो, बसि 2-3 टेबल स्पून। अची वियो असांजो तलो कुकिंग ऑयल ऐं इन में ऐड था कयूं हे जेका स्लाइस में कटियल असांजी कैबेज आहे, इहा शामिलु था कयूं। थोरो हिन खे बाहि ते सॉटे कंदासीं। लूणु ऐं हिन में ऐड कंदासीं कारा मिर्च ऐं थोरो मां हिन में शामिलु कंदमि चिकन टिक्का मसालो, जेको असांजो हमदर्द जो स्पाइस मिक्स आहे, तमामु ज़बरदस्त आहे। चलो, उनखे थोरो मिक्स था कयूं। बसि 3-4 इंग्रेडिएंट्स आहिनि जेके इन में वेंदा। थोरो हे थी वञे त पोइ मां इन में जेका चिकन आहे उहा बि ऐड कंदमि। सिंपली ॿूटियुनि खे तव्हां बॉइल कयो, बॉइल करण खां बाद में हिन खे रेशो कयो, उहो बि ईज़ी हूंदो आहे। या इन जे रेशनि जे ऑपोज़िट तव्हां इन खे कट कंदव त पोइ बि इन जा रेशा जेके आहिनि से तमामु ईज़ीली थी वेंदा आहिनि। जेको तरीक़ो तव्हांखे बहितर थो लॻे उहो करे रखो। फ्रीज़र में वरी जेतिरी तव्हांजी ज़रूरत हुजे एतिरो कढी करे ऐं जेका बि रेसिपी तव्हांजी आहे तव्हां उनखे तयारु करे सघो था। त मां इन खे बि कट थी कयां जेसीं ताईं असांजी कैबेज थी थिए। त चिकन खे बि करे वठूं था। थोरो लूणु हिन में शामिलु कयो जॾहिं तव्हां इन खे बॉइल कयो, त जीअं थोरी फ्लेवरफुल थी वञे। या तव्हां ऐड करे सघो था इन में असांजो हमदर्द जा जेके स्पाइस मिक्स आहिनि। थोरो तिखो मसालो बि हिन में सुठो लॻंदो, मज़े जो लॻंदो, उहो हिन में थोरो शामिलु कंदासीं। त लूणु तव्हां थोरो घटि विझिजो। तमामु बैलेंस में मसाला आहिनि ऐं जेकॾहिं तव्हां पाकिस्तानी कुज़ीन जा शौक़ीन आहियो, उहो ऑथेंटिक फ्लेवर तव्हांखे सुठो लॻंदो आहे, त पोइ हे मसाला तव्हांजे लाइ आहिनि, तव्हांखे तमामु सुठो लॻंदो। चलो, थोरी मां बाहि अञा बि हिन जी तेज़ थी कयां ऐं हिन खे थोरो बसि असांखे सॉटे करिणो आहे। अच्छा, इन सां गॾु गॾु छा कंदासीं त रोल खे सिक्योर करण जे लाइ असांखे खपंदो मैदो ऐं उन में थोरो असां पाणी ऐड कंदासीं ऐं हिकिड़ी लई या हिकिड़ो पेस्ट ठाहींदासीं जंहिंसां असां हिन खे सिक्योर कंदा वञूं। जेसीं ताईं हे कैबेज थिए थी, मां हिकिड़ी ॿी कणशी थी खणां जंहिंमें असां छा कंदासीं, फ्राई कंदासीं। चलो, हे अची वई। थोरो हिन खे मां अघारे थी वठां। अच्छा, हाणे ईअं था कयूं त अच्छा थोरो इन खे फ्राई था कयूं ऐं हिन तरफ़ मां हिकिड़ी कणशी हुजे, का बि देगड़ी हुजे, उनखे रखंदासीं। इन में मां ऐड कंदमि तलो कुकिंग ऑयल, जंहिंमें असांजा जेके रोल्स आहिनि उहे थींदा फ्राई। त मां इन में ऐड थी कयां असांजो तलो कुकिंग ऑयल। एतिरो शामिलु कंदासीं त जीअं असांजा रोल्स सुठे तरीक़े सां इन में फ्राई थी वञनि। चलो, बसि
अच्छा, सर्विंग साइज़िस मां नंढड़ा ई रखंदमि, नंढड़ी हुजणु खपे सर्विंग साइज़, सुठो लॻंदो आहे। थोरो सौटे था कयूं उनखे, बिल्कुलु मामूली लूणु ऐं थोरो गार्लिक, इहो असां हिन में ऐड कयोसीं ऐं गॾोगॾु शामिलु कंदासीं थोरो लूणु। लूणु बि हिन में वेंदो हस्बे ज़रूरत। बस थोड़ा कुटियल ॻाढ़ा मिर्च, बस मसालो हल्को हल्को, बस हल्को हल्को। थोड़ी हिन में ऐड था कयूं चिकन, शामिल था कयूं। थोड़ो मां हिन में मसालो ऐड कंदमि असांजो हमदर्द जो स्पाइस मिक्स चिकन टिक्का मसाला। हिकिड़ो फ्लेवर जेको आहे सो हिन जो अञा बि एनहेंस थी वेंदो, ज़बरदस्त थी वेंदो। हिनखे वरी हिते रखूं था। चलो जी, तमामु सुठी ज़बरदस्त इन्हनि जी पैकेजिंग आहे। MSG फ्री इहे मसाला आहिनि, ऑथेंटिक पाकिस्तानी टेस्ट तव्हांखे मिलंदो। थोरो ऐड कयोसीं चिकन टिक्का मसाला ऐं हे हाणे जेको असांजो मिक्सचर आहे इहो बिल्कुलु रेडी आहे। हाणे रोल्स ठाहींदा वेंदासीं ऐं हिते असांजो तलो कुकिंग ऑइल गरम थो थिए ऐं रोल्स खे फ्राई कंदा वेंदासीं। चलो पंहिंजो काउंटर थोरो क्लीन था कयूं। हे अची वियूं असां वटि रोल जूं पटियूं, तमामु ईज़ीली मार्केट में अवेलेबल हूंदियूं आहिनि। चलो, पर फ्रेश पटी यूज़ कजो, छाकाणि त जेकॾहिं फ्रेश न हूंदी आहे त पोइ जॾहिं तव्हां हिन जी फोल्डिंग कंदव न त पोइ हे फाटण बि शुरू थी वेंदी आहे। त फ्रेश वठी अचो, फ्रेश इस्तेमालु कयो। स्क्वायर में भी मिलंदी आहे, ट्रायंगल में भी मिलंदी आहे, जेको तव्हांखे ईज़ी थो लॻे उहा तव्हां खणी सघो था। अच्छा जी, हाणे मां रोल ईअं ठाहींदी आहियां त विच में असां हिन जो मसालो रखंदासीं, थोरो मसालो रखंदासीं। ये अची वियो असांजो मसालो, हिनखे हीअं फोल्ड कयोसीं ऐं हे असांजो जेको मैदो आहे मां हिन में थोरो पाणी ऐड कंदमि त जीअं असांजी हिकिड़ी जेका लई आहे सा रेडी थी वञे। रोल्स ठाहींदा वेंदासीं ऐं हिननि खे सिक्योर कंदा वेंदासीं। थोरो अञा पाणी, बसि पंहिंजे हिसाब सां। ब्रश आहे मां वटि, तो ब्रश के इस्तेमाल था कयूं। ओए नंढड़ो था खणो। चलो जी, थोड़ी हे खणंदा वेंदासीं ऐं हिनखे सिक्योर कंदा वेंदासीं साइड्स। अच्छा, जेतिरा वॾा तव्हांखे खपनि उन लिहाज़ सां तव्हां हिनखे तयारु कयो। मुंहिंजे हिसाब सां साइज़ एतिरी वॾी न हुजणु खपे, नंढड़ो साइज़ सुठो लॻंदो आहे ॾिसण में बि। ऐं अगेन इफ़्तार में इलाही शयूं हूंदियूं आहिनि, थोरो सभु शयूं दिलि चवंदी आहे खाइण जी, त साइज़ नंढड़ी रखो त बहितरु आहे। थोरो अप्लाई कयोसीं ऐं इहे असांजो रोल जेको आहे सो रेडी थी वियो। ऐं ईअं ई मां हे रोल तयारु कंदमि। तेसीं ताईं असांजो तलो कुकिंग ऑइल बि गरम थिए थो, सुठे तरीक़े सां गरम थी वेंदो त मां हिन में रोल विझी उनखे फ्राई करणु शुरू कंदासीं। तमामु गरम ऑइल में रोल न विझो, थोरो हल्को गरम थिए त इन में रोल विझी फ्राई कंदासीं। पटियूं तव्हांखे ईज़ीली मार्केट में मिली वेंदियूं, घर में बि तव्हां इन्हनि खे ठाहे सघो था, पर चलो मार्केट में मिलनि थियूं, हुन सां वठी करे ऐं पंहिंजा रोल तयारु कयूं। जेतिरी तव्हांखे मिक्सचर सुठो लॻे थो उहा घटि ई भलो लॻंदो आहे। बाज़ार मां बि जेके असां रोल वठंदा आहियूं त मिक्सचर घटि हूंदो आहे, रोल जी पटी थोरी घणी हूंदी आहे, त क्रिस्पी बि रोल थींदो आहे ऐं ईअं बि न थींदो आहे त भई तव्हांजो मसालो जेको आहे सो निकिरी वेंदो। बसि एतिरो रखो जेको सिक्योर बि सुठे तरीक़े सां थी वञे। ठाहींदा था वञो।
ऐं इन्हनि खे ठाहे करे तव्हां फ्रीज़र में बि रखी सघो था ऐं पोइ वरी जॾहिं तव्हांजी दिलि थी चवे तॾहिं तव्हां रोल कढो ऐं इंजॉय कयो। चलो 3-4 ॿिया बि ठाहियूं था, उन खां बाद में असां इन्हनि खे रखंदासीं फ्राई थियण जे लाइ। अच्छा, लास्ट में बिल्कुलु मां इनखे हणंदमि, हे असांजो जेको मिक्सचर असां तयारु कयो आहे, सिंपल मैदो ऐं पाणी, सिंपल मिक्सचर आहे असांजो। बेदे सां गॾु बि तव्हां इनखे सिक्योर करे सघो था ऐं इन सां गॾु बि तव्हां इनखे करे सघो था। तलो कुकिंग ऑयल ऐं बनस्पति गिह वारनि असां सां ताउन कयो आहे। वाइटामिन ए, वाइटामिन डी हिन में मौजूदु आहे। इन सां गॾोगॾु स्पेशल प्रो ग्रोथ फॉर्मूला, जंहिंसां गॾु हे इन्हनि जी नई रेंज जेका आहे सा मार्केट में आई आहे। ज़रूरु तव्हां बि इंजॉय कयो ज़बरदस्त बचत सां गॾु तलो कुकिंग ऑयल ऐं बनस्पति गिह। चलो जी, थोड़ा थोड़ा ठाहींदा था हलूं। रोल्स सुठे तरीक़े सां असांजो गरम थी वियो आहे, बसि मां हे ठाहियां, उन खां बाद में हिनखे फ्राई था कयूं। थोड़ी कैबेज, थोड़ी चिकन ऐड कईसीं। हमदर्द जो असांजो जेको मसालो हो उहो असां हिन में शामिलु कयोसीं। उन सां हिन जो फ्लेवर अञा बि ज़बरदस्त ऐं सुठो थी वियो। मूंखे लॻे थो त इलाही ऑयल गरम थी वियो आहे, मां बाहि बिल्कुलु बंदि कई आहे। चलो भई, ज़बरदस्त जेके रोल्स आहिनि इहे असांजा फ्राई था थियनि। तलो कुकिंग ऑयल में कोई बि तव्हां सुठो हिकिड़ो प्लेटर खणो जंहिंमें तव्हां पंहिंजा इहे जेके रोल्स आहिनि इन्हनि खे सर्व कयो। मां हिकिड़ी छाणी बि खणां थी, यही भरी थो थिए। इनखे थोरो उल्टाईंदा पुल्टाईंदासीं रोल्स खे। बंद गोभी थोड़ी असां हिन में शामिलु कईसीं। चिकन थोड़ी असां हिन में ऐड कयोसीं। लूणु थोरो असां हिन में शामिलु कयोसीं। हमदर्द जो मसालो ऐं असांजी ज़बरदस्त जेका फिलिंग आहे सा बिल्कुलु तयारु थी वई आहे। उन में तव्हांखे फिल करिणो आहे। फिल करण खां बाद में सुठे तरीक़े सां रोल ठाहे करे चाहियो त तव्हां हिनखे फ्रीज़ कयो ऐं उन वक़्तु बि तव्हां हिनखे फ्राई करे सघो था तलो कुकिंग ऑयल में। तलो कुकिंग ऑयल ऐं बनस्पति गिह। चलो जी, ये सुठे तरीक़े सां सुर्ख था थियनि त मां इन्हनि खे कढी थी। अच्छा, हिकु ॿ रोल खुली बि वियो आहे। छो तव्हां पंहिंजी जेको मिक्सचर आहे उहो सुठे तरीक़े सां अप्लाई कजो त जीअं तव्हांजा रोल जेके आहिनि से बिल्कुलु खुलनि न। चलो बसि हे गोल्डन थी वञनि त पोइ असां इन्हनि खे कढी करे डिश आउट था कयूं। कोई बि चटणी हुजे गिदामड़ी जी, केचप सां तमामु घणा सुठा मज़ेदार लॻंदा आहिनि। उन सां गॾु तव्हां हिनखे सर्व करे सघो था। चलो हिनखे मां रखां थी साइड में। फ्रेश ठाहियो, मां त ईअं थी सम्झां त उहे अञा बि घणा मज़ेदार लॻंदा आहिनि। शयूं हमेशह फ्रेश ठाहियो, फ्रेश उन्हनि खे इंजॉय कयो। अॼु असां कैबेज ऐं चिकन जा रोल ठाहियासीं। कैबेज मतिलबु बंद गोभी तमामु ईज़ीली मार्केट में असांखे मिली वेंदी आहे। इन सां गॾु गॾु थोरी बॉइल थियल चिकन इन ऐड कईसीं। जेकॾहिं राति में तव्हां कुझु अहिड़ी भाॼी ठाही आहे, उन मां का ॿूटी बची पई आहे, उहा तव्हां उन में शामिलु करे सघो था, को मसइले वारी ॻाल्हि न आहे। ऐं उन खां बाद में थोरो हिन में लूणु शामिलु कंदासीं। लूण सां गॾु कुटियल ॻाढ़ा मिर्च। बस दैट्स इट। चलो भई, जीअं तव्हांखे सुठो लॻे थो ईअं तव्हां पंहिंजा रोल्स सर्व कयो। उनखे हटायूं था। चलो जी, हे रोल्स असांजा रेडी थी विया ऐं इन्हनि खे तव्हां ठाहे करे फ्रीज़ बि करे सघो था ऐं तलो कुकिंग ऑयल में फ्राई करे उन्हनि खे इंजॉय करे सघो था। अॼु जे लाइ इहो ई। उमेदु आहे त तव्हांखे रेसिपी सुठी लॻंदी हूंदी। तव्हांखे रहमत रमज़ान जी ट्रांसमिशन सुठी लॻंदी हूंदी। इंशाअल्लाह ज़िंदगी ऐं सिहत साथ ॾिनो। सुभाणे तव्हां सां थींदी मुलाक़ात ज़बरदस्त रेसिपी सां गॾु। पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा। पंहिंजी शेफ़ खे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान। वेलकम बैक नाज़रीन। हिकु नई साईअ खां पोइ अव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं। अमीं ॾिसो पिया आवाज़ टीवीअ ते
अफ्तार ट्रांसमिशन ऐं अफ्तार ट्रांसमिशन में पाण ज़रूरु शामिल कंदा आहियूं जेके असां सां सहकारी मौजूदु हूंदा आहिनि। हमदर्द रूह अफ़सा इहा हिकिड़ी ॾाढी ज़बरदस्त ऐं सुठी शरबत आहे। अमी जॾहिं अफ़्तारीअ में मशरूबात खे शामिल कंदा आहियो त पोइ हिन जो शामिल हुजणु ज़रूरी आहे, इन करे अव्हांखे ज़रूरु ट्राई करिणो आहे। असां वटि नात ख़ान बि मौजूदु आहिनि। ऐं चाहींदुसि त सभ खां पहिरियां मोहम्मद हुसैन हुसैनी साहिब खां का नात ज़रूरु ॿुधिजे। साईं कहिड़ी नात ॿुधाईंदो प्लीज़? शुरू करियो प्लीज़। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीबल्लाह। ज़िक्र तैबा जे पचारम त रोई पियो अखड़ियों। ज़िक्र तैबा जे पचारम त रोई पियो अखड़ियों। सिक मंझा सोण खे सारम त रोई पियो अखड़ियों। ज़िक्र तैबा जे पचारम त रोई पियो अखड़ियों। मुल्क मिठड़े जूं मिठियूं ॻाल्हियूं कंदे ढो न थिए। मुल्क मिठड़े जूं मिठियूं ॻाल्हियूं कंदे ढो न थिए। तन घणो यार ॾे तांघियुम त रोई पियो अखड़ियूं। ज़िक्र तैबा जे पचारम त रोई पियो अखड़ियों। रहमतुल वारे नबी अजीत आहे हर्ष मिठी। रहमतुल वारे नबी अजीत आहे हर्ष मिठी। कंहिंजे ज़मज़म ते पियारम त रोई पियो अखड़ियों। ज़िक्र तैबा जे पचारम त रोई पियो अखड़ियों। पंहिंजे नेड़नि सां चखियो जे पे आहे लुत्फ़ नज़र। पंहिंजे नेड़नि सां चखियो जे पे आहे लुत्फ़ नज़र। तंहिंजे अहवाल ॿुधायुम त रोई पियूं अखड़ियूं। ज़िक्र तैबा जे पचारम त रोई पियूं अखड़ियूं। सिक मंझा सोण खे सारम त रोई पियूं अखड़ियूं। ज़िक्र तैबा जे पचारम त रोई पियूं अखड़ियूं। वस्फ़े अहमद तो करे पाण खुदा पाक बयान। वस्फ़े अहमद तो करे पाण खुदा पाक बयान। खोले कुरान निहारम त रोई पियूं अखड़ियूं। ज़िक्र तैबा जे पचारम त रोई पियूं अखड़ियूं। आस में आया हसन मुँह के सदाई दो हुजूर। आस में आया हसन मुँह के सदाई दो हुजूर। याद मुस्तफ़ा जे सतायम त रोई पियूं अखड़ियूं। ज़िक्र तैबा जे पचारम त रोई पियूं अखड़ियूं। तन घणो यार ॾे तांघियुम त रोई पियूं
अखिड़ियूं ज़िक्र तैबा जे पचारियम त रोई पियूं अखिड़ियूं। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। साईं मौलाना साहिब, छाकाणि त रमज़ान शरीफ़ जो महीनो आहे, रोज़नि जी ॻाल्हि आहे, पाण वॾा त रोज़ा रखंदा आहियूं, पर जॾहिं असांजा नंढड़ा ॿार बलूगत ॾांहुं अचनि शुरू थींदा आहिनि, असांखे उन्हनि जी तरबियत करणी हूंदी आहे त बाबा असांखे रोज़नि जो एहतमाम करिणो आहे। सुहिणे तरीक़े सां कीअं पाण तरबियत करे सघूं था, आदि कीअं बणाए सघूं था, कहिड़ियूं प्रैक्टिसिस हुजणु ज़रूरी आहिनि प्लीज़? रमज़ान मुबारक यकीनन तरबियत जो महीनो आहे, इंसान जे ठहण जो महीनो आहे, इंसान साज़ी जो महीनो आहे, इंसान जे तरबियत गाह इन माह मुबारक रमज़ान में ही जेका थिए थी। रमज़ान मुबारक जी बरकत आहे इहा त इंसान भले बुलूगियत ताईं पहुचे उन वक़्तु रोज़ो जेको आहे उहो वाजिबु थी वञे थो, लेकिन जेकॾहिं ॿार सम्झ में अचे थो, सम्झे ॻाल्हि खे सम्झे थो, उन वक़्तु उन ते रोज़ो जेको आहे, जॾहिं रोज़े जे अहकामनि खे ॼाणे थो, रोज़े जे सभिनी शयुनि खे ॼाणे, बुलूगत जे लिहाज़ सां त फ़र्ज़ु आहे रोज़ो रखणु, उन ते वाजिबु आहे, न रखंदो त उन ते जेको आहिनि हर ॾींहं जे लिहाज़ सां कफ़ारो थींदो। हिकु नंढड़ो आहे जेको 15 सालनि खां अञा घटि आहे, बुलूगत कोन्हे ऐं उहो रोज़ो रखणु चाहे, इहो हिकिड़ो वॾो सवाबु आहे, हिकिड़ी वॾी जेका आहिनि उहा तरबियत आहे। असां तरबियत कीअं कयूं नंढे ॿार जी? पहिरियां असां पाण रोज़ो रखूं। ॾिसो, असांजे घर में 5, 6, 7 अफ़राद आहिनि, रोज़ो रखनि था, ऐं असांजे घर में हिकिड़ो 7, 8 सालनि जो ॿारु आहे, उहो छा थो ॾिसे त मुंहिंजे घर में सभु रोज़ेदार आहिनि, बाबा बि, अम्मा बि, अदो बि, भेणूं बि, ऐं जेके बि आहिनि घर में सभु रोज़ेदार आहिनि। जॾहिं असां सभु घर में रोज़ेदार हूंदासीं त यकीनन उन नंढड़े ते बि असरु पवंदो। हीउ जेको रोज़ो रखनि था, इहा हिकु वॾी इबादत आहे। छो न मां रोज़ो रखां? यकीन जॾहिं असां नंढड़ा हुआसीं, असांखे इश्क ऐं मुहबत हूंदी हुई त रमज़ान अचे त रोज़ो रखूं। इन सां छा थींदो, रोज़े रखण सां छा थींदो हुयो त ॿिया जेके नंढा नंढा दोस्त उन दौर में क़ुरान बि असां पढ़ंदा हुआसीं, यकीनन मस्जिद में वञी जेको आहे क़ुरान जो दर्स बि हासिलु कंदा हुआसीं, ऐं रमज़ान जे लिहाज़ सां जॾहिं रोज़ो हूंदो हो त शयुनि खां जेके आहिनि उहे पासो बि कंदा हुआसीं, लिखंदा बि हुआसीं त मथां जेको आहे कोई असांखे चए त तूं जेको आहे रोज़ो कोन थो रखे, बल्कि रोज़ो जेको आहे उहो हूंदो हुयो 7, 8 सालनि जी उमिरि में, शौक़ु ऐं मुहबत हूंदो हुयो। इहा तरबियत असांखे किथां मिलंदी? जॾहिं असां सभु रोज़ा रखंदासीं, जॾहिं असां सभु ख़ुदा जे उन फ़रमान ते अमल कंदासीं। रमज़ान जे मुतालिक़ जेको आहे सवाल थींदा रहंदा आहिनि त माह मुबारक रमज़ान में इंसान तरबियत पंहिंजी करे त कीअं करे, कहिड़े लिहाज़ सां तरबियत करे? रमज़ान जी इहा बरकत आहे, रमज़ान जी इहा रहमत आहे। अगर इंसान माह मुबारक रमज़ान में हिकिड़ो अमल अंजाम ॾिए थो, हिकिड़ी का ॻाल्हि नेकी जी करे थो, ख़ुदा उहा 7 जी तादाद में जेको आहे उहा नेकी शुमार करे थो। इहा रमज़ान जी छा आहे बाबरकत। इन सां ई जेको आहिनि असांजी बि तरबियत थिए थी ऐं असांजे नंढनि ॿारनि जी जेका आहिनि उहा तरबियत थिए थी। बिल्कुलु साईं, ॾाढी सुठी ॻाल्हि कई आहे। अमां नाज़रीन, पाण हिते वठंदासीं ब्रेक खां पोइ अवां सां वरी मुलाक़ात थिए थी। स्टे ट्यून्ड, स्टे विद अस। वेलकम बैक नाज़रीन, हिकिड़ी नंढी साईअ खां पोइ अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियूं। साईं मौलाना साहिब, पाण सहरी करण खां अलावा, सहरी करण खां बग़ैर बि त रोज़ो रखी सघूं था, पर सहरीअ करण सां नेकियूं मिलंदियूं आहिनि, सवाबु थींदो आहे। त असीं उन्हनि दोस्तनि खे कीअं ॿुधाए सघूं था या इन ॻाल्हि खे ते बहस करे सघूं था त सहरी करणु ज़रूरी आहे? सहरी करणु ज़रूरी कोन्हे, रोज़ो रखणु ज़रूरी आहे। ओके, सहरी करणु मुस्तहब आहे, रोज़ो रखणु वाजिबु आहे। ठीकु आहे। सहरी जे लिहाज़ सां, छो जो ही नेमत ख़ुदावंदे आलम आहिनि जेके असांजे दस्तरख़ान ते हूंदियूं आहिनि, या सहर वक़्तु जेको असां कुझु तयारी कंदा आहियूं, इहे ख़ुदा जूं नेमतूं आहिनि जेके रोज़ेदार खे मिलंदियूं आहिनि, जेके ॿियनि ॾींहंनि में इस्तेमालु न करे सघंदो, उहो सहर जे टाइम कोशिशि कंदो आहे त भलियूं भलियूं शयूं जेके आणे दस्तरख़ान ते मां उन सां रोज़ो रखां। अवां जीअं चयो न, सहरी ज़रूरी कोन आहे, वाक़ई ज़रूरी कोन आहे, पर सहरी ज़रूरी इन करे आहे जो सवाबु मिले थो असांखे। मां इहे चवां थो त इन ॻाल्हि ते अचां थो, दस्तरख़ान नेमत ख़ुदावंद आलम, उन्हनि मंझां हिकिड़ी सहरी जेका आहे उहा नेमत आहे ख़ुदा जी। सहरी करणु हिकु वॾी इबादत आहे, अफ़ज़लियत आहे, उनजो हुकुम बि बयानु कयो आहे ताकी रोज़ेदार खे घणी तकलीफ़ न थिए, हू पंहिंजे उन सहरी खे जेको, छो जो ख़ुदावंद आलम 2 वक़्तु मुक़ररु कया आहिनि, हिकु सहर जो वक़्तु, ॿियो इफ़्तार जो वक़्तु, इहे रोज़ेदार जे लाइ ख़ासि आहिनि।
सहरी बि करण जो हुकुम ॾिनो वियो आहे, इफ़्तार करण जो बि हुकुम ॾिनो वियो आहे। यानी जेकॾहिं इंसानु जेकॾहिं सवाबु न हुजे हा त सहरी करण जे लिहाज़ सां ख़ुदा जेको आहिनि न फरमाया त तव्हां जेको आहिनि सहरी कयो। इन करे चवंदा आहिनि तव्हां सहरी जी पहिरियां जेका आहिनि उहा तयारी कयो ऐं इन ख़ुदावंद आलम जे दस्तरखान मंझां जेका आहिनि उहा नेमत जो इस्तेफ़ादो कयो। अहिड़ी तरह अफ़्तार जे लिहाज़ सां बि हुकुम ॾिनो वियो आहे त अफ़्तार बि जेको आहे कयो। अफ़्तार जे लिहाज़ सां ईअं कोन्हे त पेट भरे इंसानु जेको आहे जेको आहिनि खाए, या सहरी जे लिहाज़ सां पेट भरे जेको आहे इंसानु खाए। हद तादुल ताईं जेतिरो इंसानु खाई सघे उहो जेको आहिनि खाए। ईअं न थिए जो इंसानु एतिरो घणो खाए या एतिरो घणो पाए पए जो वरी इनखे जेका उल्टी या का शइ अहिड़ी अचे जो रोज़ो जेको आहे वरी बातिल थी वञे। अगरि सहरी हिकिड़े खजूर जे लिहाज़ सां बि इंसानु अगरि करे थो त उनजो बि अज़मत ऐं वॾी जेका आहिनि उहा फज़ीलत आहे। इफ़्तार बि अगरि इंसानु हिकिड़े खजूर सां करे थो त उनजी जेका आहे वॾी अज़मत आहे। बल्कि इफ़्तार खजूर जे लिहाज़ सां रवायत में रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयानु फरमाइनि था, अगरि इंसानु खजूर सां इफ़्तार करे थो, जीअं इंसानु हिकिड़ी नमाज़ पढ़े, जेकॾहिं खजूर सां इंसानु इफ़्तार करे थो त अल्लाह उन रोज़े जो इफ़्तार सवनि जी तादाद में उनखे जेको आहे अता करे थो, हिकिड़े खजूर जे इफ़्तार करण जे लिहाज़ सां। अहिड़ी तरह असांजी इफ़्तार करण जो जेको आहे उहो असांखे दर्स किथां थो मिले? असांजे दर्स मिले थो असांजे पहिरें इमाम अली अलैहिस्सलाम मंझां। जॾहिं इमाम अली अलैहिस्सलाम रोज़ो इफ़्तार कंदा हुया मौला जे दस्तरखान ते, इमाम अली अलैहिस्सलाम दस्तरखान ते जॾहिं इफ़्तार करण आया त 2 या 3 शयूं रखियूं हुयूं। मौला जन छा फरमायो, मां हमेशह इफ़्तार कंदो आहियां हिकिड़ी शइ सां कंदो आहियां, लिहाज़ा मौला जे दस्तरखान ते कहिड़ियूं शयूं रखियूं? खीर बि रखियो वियो, मौला जे दस्तरखान ते मानी बि रखी वई ऐं मौला जे दस्तरखान ते नमक बि रखियो वियो। मौला छा चयो त मां हमेशह इफ़्तार कंदुमि हिकिड़ी शइ सां ऐं उन सां इफ़्तार कंदुमि जंहिंसां मुंहिंजो रब राज़ी थिए। लिहाज़ा मौला जन खीर खे बि हटाइनि था ऐं मौला जन जेको आहे मानी खे बि हटाइनि था, नमक सां जेको आहे मौला जन इफ़्तार कनि था, यानी नमक सां इफ़्तार कनि था। मौला इहो असांखे दर्स ॾियनि था त अफ़्तार जे वक़्तु घणनि नेमतुनि जो घणनि शयुनि जो हुजणु ज़रूरी कोन्हे का, जेतिरियूं थोरियूं शयूं तेतिरो सवाबु वधीक। सही। अगरि इंसानु नमक सां जेको आहे इफ़्तार करे थो इहा सीरत मोहम्मद आले मोहम्मद आहे। अगरि खजूर सां इंसानु इफ़्तार करे थो त इहा सीरत मोहम्मद आले मोहम्मद। असांखे इहो इफ़्तार जो सबबु किथां मिले थो? उन्हनि मंझां मिले थो जेके दीन इस्लाम जा बानी थी करे आहिनि, जंहिंजी शरीयत जेको आहे दीन इस्लाम में राज आहे। उन्हनि जी सीरत ते, उन्हनि जी किरदार ते अमल कंदे असां जेको आहे उहो इफ़्तार ऐं सहर जो जेको आहे उहो दस्तरखान जेको आहे विछायूं था। बिल्कुलु साईं, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। अली दोस्त कासिमी, हाणे अव्हां कहिड़ी नात ॿुधाईंदो असांखे? जी प्लीज़। वाह जो सुगुणा नज़ारा मुस्तफ़ा जे पार जा, वाह जो सुगुणा नज़ारा मुस्तफ़ा जे पार जा, भागवारा माण्हू सारा मुस्तफ़ा जे पार जा। पैसे जी का ॻाल्हि कान्हे जे करम के ते थिए, पैसे जी का ॻाल्हि कान्हे जे करम के ते थिए। सो ॾिसी ईंदो मुनारा मुस्तफ़ा जे पार जा, वाह जो सोहणा नज़ारा मुस्तफ़ा जे पार जा। रब ॾिनी तंहिंखे नवाबी जे मदीने में रह, रब ॾिनी तंहिंखे नवाबी जे मदीने में रह, तोड़े माण्हू को झकारा मुस्तफ़ा जे पार जा, वाह जो सोहणा नज़ारा
मुस्तफा जे पार जा का कशिश काते नया जगेड़ी मदीने पाक में का कशिश काते न आ जगेड़ी मदीने पाक में व्यावणी स्यारा उन्हारा मुस्तफा जे पार जा वाह जो सोहना नजारा मुस्तफा जे पार जा मर्ज़व्या करी बख्शतन मां जे अगे बीमार गा मर्ज़व्या करी बख्शतन मां जे अगे बीमार गा खाई डिठा जब जगारा मुस्तफा जे पार जावा जो सोहना नजारा मुस्तफा जे पार जा भागवारा भूसारा मुस्तफा जे पार जा भाग जो सोहना नजारा मुस्तफा जे पार जा। वाह 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 वाह, सुभान अल्लाह सुभान अल्लाह। वाह जो नज़ारा, सोना नज़ारा। वाह 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 वाह, मुस्तफ़ा जे पार जा। ॾाढी ख़ूबसूरत नात साईं, ॾाढा ख़ूबसूरत ॿोल ऐं ॾाढो ख़ूबसूरत अंदाज़। साईं मौलाना साहिब, पाण रमज़ान शरीफ़ जे महीने में कोशिश कंदा आहियूं त रोज़ा रखूं, इबादतूं बि करियूं, पर जीअं ई ईद गुज़रे थी त पोइ साॻियो ई रूटीन पंहिंजो बहाल थी थो वञे। पाण इबादतुनि खां क़ासिर था थियूं, चङायुनि खां क़ासिर था थियूं, कूड़ ठगी गिला वरी उन ई पासनि ॾांहुं वधूं था। रमज़ान शरीफ़ जो ई इबादतनि वारो ई सिलसिलो ईद खां पोइ कीअं बहाल रखी सघिजे थो, कंटिन्यू करे सघिजे थो? जी बिल्कुलु, मां पहिरियां बि इहे जुमिला इस्तेमालु कया त रमज़ान जेको आहे उहो तरबियत जो महीनो आहे। इंसानु गुनाहगार आहे, इंसानु आसी आहे, ख़ताकार आहे ऐं इंसानु जेको आहे ख़ताउनि जो घरु आहे। अल्लाह माह मुबारक रमज़ान जहिड़ी अज़ीम जेका आहे नेमत ॾिनी आहे इंसान खे सुधरण जे लिहाज़ सां। मां हिकिड़ो जुमिलो जेको आहे तव्हांखे चवंदो हलां, रमज़ान अल मुबारक, रमज़ान जी बरकत छा आहे? रमज़ान अल्लाह जो नालो आहे। रमज़ान छा आहे? अल्लाह जो नालो आहे। चवंदा आहिनि रमज़ान आयो रमज़ान वियो, इहो बिल्कुलु ग़लति जुमिलो आहे। इहो बिल्कुलु जेको आहे सरा, छो जो रमज़ान अल्लाह जो नालो ईंदो या वेंदो कोन्हे को, अल्लाह जो नालो हमेशह रहंदो आहे, अल्लाह जो हमेशह जेको आहे उहो बाक़ी आहे। बल्कि जॾहिं तव्हां रमज़ान जो ज़िक्र कयो त शहर रमज़ान चओ या रमज़ान जो महीनो, यानी असां ईंदा वेंदा आहियूं लेकिन अल्लाह जो नालो जेको आहे उहो ईंदो वेंदो कोन्हे, अल्लाह जो नालो बाक़ी रहंदो आहे। इहा रमज़ान जी हिकु अज़मत ऐं फज़ीलत आहे। शहर रमज़ान यानी ही रमज़ान जो महीनो बाबरकत ऐं तरबियत वारो जेको आहे उहो महीनो आहे। ख़ुदावंद आलम मौक़ो ॾिनो इंसान खे ठहण जे लिहाज़ सां, तरबियत जे लिहाज़ सां। रमज़ान में रोज़ो रखियईं, रमज़ान में अल्लाह जी इबादत कयईं, रमज़ान में जेके आहिनि ख़ुदावंद आलम जेके हुकुम ॾिना उन्हनि खे जेको आहिनि मञियईं ऐं उन खां बाद में रोज़ो बि रखियईं, अल्लाह जी इबादतूं बि कयईं। ऐं ईद खां बाद में जा तव्हां चयो त वरी उहे साॻा कम, वरी उहे साॻियूं जेके आहिनि गिलाऊं, वरी उहे साॻियूं गीबतूं, वरी उहो गुनाह। इन जो छा सबबु आहे? यानी उन रमज़ान मंझां पिरायो कोन्हे को। इन करे चवंदा आहिनि ख़ुदा जी इबादत कयो त हक़ीक़ी माना में कयो। इन करे चवंदा आहिनि त ख़ुदा जी जेकॾहिं तव्हां रोज़ो रखो था त हक़ीक़ी माना में रोज़ो रखो ताकी तव्हांजी तरबियत थी सघे। बाक़ी जेकॾहिं ॾेखाव वारो रोज़ो हूंदो, मूंखे बुख आहे, उञ आहे, रोज़ो बुख ऐं उन जो नालो कोन्हे को। रोज़ो पंहिंजे नफ़्स खे मारण जो जेको आहे हुकुम आहे।
रोज़ो जेको आहे न पंहिंजे नफ़्स खे ख़तमु करण जो जेको आहे न उहो नालो आहे, ताकी इंसान जेको आहे पंहिंजी तरबियत करे सघे, ख़ुदा जे उन अहकामनि ते जेको आहे न उहो अमल करे। इन में रोज़े जो को कसूर कोन्हे को, इंसान इन मंझां जेको आहे तरबियत सही हासिल न आहे कई, रोज़े खे रोज़ो न आहे सम्झो, रोज़े खे सम्झो कोन्हे को। जेकॾहिं सम्झी रोज़ो रखे हा रोज़े खे त इंसान कॾहिं बि जेको आहे वरी उहो गुनाह वरी जेके आहिनि उहे बुरा अमल अंजाम न ॾिए। बिल्कुल ठीक, बिल्कुल ठीक। फायका, मैं आपसे चाहूँगा कि कोई नात सुनाए। कौन सी नात सुनाएंगे? प्लीज़ स्टार्ट कीजिए। मोहम्मद नूरे मुजस्सम, या मोहम्मद नूरे मुजस्सम, या हबीबी या मौलाई, तस्वीर कमाल मोहब्बत, तनवीर जमाल खुदाई, या मोहम्मद नूरे मुजस्सम। तेरा वस्फ बयां हो किससे, तेरा वस्फ बयां हो किससे, तेरी कौन करेगा बड़ाई, नबी जी तेरी कौन करेगा बड़ाई। इस गर्द सफर में गुम है, इस गर्द सफर में गुम है, जिब्रील अमी की रसाई, या मोहम्मद नूरे मुजस्सम, या हबीबी या मौलाई, तस्वीर कमाल मोहब्बत, तनवीर जमाल खुदाई, या मोहम्मद नूरे मुजस्सम। तेरी एक नजर के तालिब, तेरी एक नजर के तालिब, तेरी एक सुखन पर कुर्बा, नबी जी तेरी एक सुखन पर कुर्बा। ये सब तेरे दीवाने, ये सब तेरे दीवाने, ये सब तेरे शेदाई, या मोहम्मद नूरे मुजस्सम, या हबीबी या मौलाई, तस्वीर कमाल मोहब्बत, तनवीर जमाल खुदाई, या मोहम्मद नूरे मुजस्सम। रहमते रमज़ान, रहमते रमज़ान,